सवाल तव्हां खां पुछूं ठठे जा माण्हू जेके नशो न कनि त छा थिए उहो इन जे लाइ ख़बर पए न साईं पोइ वरी पोइ हे साईं ॿुधाईं त साईं पोइ कुते ई मोतबर था वरी हाणे चए ई कोन थो माना मौत खे रोकी वठाइणु चए थो ठठे जा माण्हू जेके नशो न कनि त पोइ छा थिए ईअं न साईं माण्हू त सही चयो न माना जेके नशो छॾींदा त पोइ कुते ई मोतबर था मां त चवां जेके नशो नथा कनि उहे कुते ई मोतबर था न कुझु त जवाबु ॾियो न पर नशो छॾनि त पोइ छा थींदो हा साईं हे त चए थो लेवल में अची वेंदा तव्हां त अचो कुते मोतबर था इहो त चओ रहियो साईं कुझु तव्हां हक़ीक़त ॿुधायो हाणे हिकिड़े पे खे मां अॻु में सवाल कयो मन चयो त जेके ठठे जा माण्हू नशो छॾींदा न चरिया थी वेंदा ईअं आहे छा बाक़ी तव्हां अॻारे छा पिया चओ माना ॿुधो त इज़राइल खे भर ठठिया माण्हू रोकी वठाइनि ईअं न अॼु यार जवाबु ॾाढा मज़ेदार हुया नुक़सान वारी शइ ज़रूरु आहे पर हाणे गवर्नमेंट त हिन मामले में सिंसियर कोन्हे जेके रोकण वारे इदारा साईं प्रेस क्लब में हिकिड़ो तमामु वॾो इजलास हुयो अदबी बि इजलास हुयो तारीख़ी तौर ते बि उन में SP साहिबु मुंहिंजा SP साहिबु थो चवे त बाबा ठठे वारनि जे लाइ जेको नशो आहे उहो उन्हनि जो सकाफ़त आहे नशो ठठे वारनि जी सकाफ़त आहे हाणे अंदाज़ो लायो त पोइ हुकूमत छा कंदी जॾहिं SP थो चए त ठठे जी सकाफ़त आहे त पोइ छा कंदो तव्हां हुनखे इहो त मुंहिंजी अखियुनि जॻहियो न प्रेस क्लब में उहो बि साम्हूं वेही करे वरी असांजा सभु अदीब दानिशर साहिब बि खिलनि पिया ताड़ी पिया वॼाइनि पान बि नशे में सभिनी खे वात में हुजे मां बि ठठे जो ई आहियां मकली अब सिंध सॼी असांजी हाणे असां कहिड़ो ॿुधायूं किथां जा वॾी महिरबानी